नाज़रीन, लखी गुलाम शाह में सिंध जी चीकी मिट्टी में तैयार थींदड़ ठिकर जे थावन जा विक्रे लाइ स्टॉल लगाया विया। ठिकर जे थावन जे विक्रे में तेज़ी अचण लगी है। उन हवाले सां पेश आहे हिदायतुल्लाह महर जी रिपोर्ट। सिंध के महाकारीगरन सिंध के चीकी मिट्टी में तैयार कंदड़ रोज़ानो के बुनियाद ते केतराई थिकड़ जा थाव जेके पूरी दुनिया में मशहूरी माणे रहा आहिनि। लखी गुलाम शाह लाड़काणो बाईपास से थिकड़ जा थावन जा स्टाल पिण लगाया विया आहिनि जेके न रुगो लखी बल्कि सखर शिकारपुर कंदकोट कश्मोर घोटकी ऐं ॿियनि ज़िलनि जा सफ़र कंदड़ माण्हू हितां रोज़ानो जे तादाद में केतराई थाव ख़रीद करे रहिया आहिनि। उन ई हवाले सां आवा न्यूज़ सां ॻाल्हाईंदे माण्हुनि जी कुदरती शिफ़ा रखियल आहे ऐं जेको स्टील जो थाव आहे उन में जेका आहे सो वक़्त सां उहा जेका मर आहे कस आहे या उन में जेके केमिकल मिलियल्स आहिनि उहे माण्हुनि जे सिहत लाइ तमामु नुक़सानकार आहिनि। असांजे अबनि ॾाढनि वॾनि इस्तेमालु कया हे इन लाइ था वठिजनि त स्टील जे थाम जेको आहे बीमारी बड़ी थिए थी उन हिसाब सां हितां असां वटि ख़रीद था कयूं। क्यों जे ठिकर थाम पहले पानी पीने आहिनि गिलास ते जग पानी भरे न गिलास पानी पीने आहिनि ते मिसाल पसरोटा प्याला ये क्यों जे ये सवाब थींदे ये पहले हिन ठिकर थाम खाने आए होर जाके ना स्टील आ गया सिल्वर आ गया ते बे बर्तन आ गए शीशा आ गया तो हुन बीमारी होती है। में हूंदा उन्हनि में खाईंदा पीअंदा वॾड़ा वरी विच ते माना बंदि करे छॾियऊं स्टील जा जिस्त जा उन में बीमारी आहे। हाणे चांहि पीअण लाइ वठूं था थाम। ठिकर जा थाव ख़रीद कंदड़ मुसाफ़िरनि जूं तव्हां पाण ॻाल्हियूं ॿुधियूं। उन ई हवाले सां हिननि जा इहे चवण आहिनि त न रुगो ही घर जी सूंहं आहिनि बल्कि बीमारनि ते वधीक जेको आहे सो फ़ाइदेमंद लाइ आहिनि ऐं इन्हनि जो इहो ई चवणु आहे त बहितर खां बहितर ठिकर जा थाव इस्तेमालु कया वञनि। हिदायतुल्लाह महर, आवाज़ टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।